सिंध जो अलबेलो फनकार मुरीद अब्बास। दोस्तों 10 अप्रैल 1999 में मुरीद अब्बास के लालकण शहर में शहीद किया वियो। दोस्तों मुरीद अब्बास 1997 में राग जी शुरुआत कई, जैसा कलाम मार्केट में अचण साई झरझंग में ॿुधाया विया। दोस्तों केस्ट जी दुनिया जो तमाम भलोड़ फनकार थी गुजरियो। उन सां गॾु मास्टर मंजूर, शमन अली, मीराली, मंजूर सखीरानी, इन खां अलावा केतिरा ई फनकार हिन जे मुक़ाबले में हुआ। दोस्तों हिन 22 साल जी उम्र में ही तमाम घणो पंहिंजी आवाज़ सां मनरायो। दोस्तों मुरीद अब्बास पंहिंजी ज़िंदगी में ही 9 एल्बम कढिया। मुरीद अब्बास आशिकिया शायरी खां अलावा नातों कसीदा बि चवंदो हो, जेके भी तमाम घणा ॿुधिया ऐं पसंदि कया वञनि था। मुरीद अब्बास तालके नवंदर ज़िले लालकाने जो रहवासी हो। दोस्तों मुरीद अब्बास दोस्तों फनकारनि खे कॾहिं बि मौत न आहे ईंदो। हुननि जो आवाज़ हमेशह लाइ असांजे दिलि में ई वेठल हूंदो आहे। हू असांजे दिलि में ज़िंदा हूंदा आहिनि। दोस्तों मुरीद अब्बास क्लासिक सिंधी फनकार हो। 10 अप्रैल 1974 ते नए डेरे में मोहम्मद आलम कटपर जे घर में जन्म वरितो। हिन नालेवार फनकार गुलाम शबीर समूह खां राग जी सिख्या वरिती। दोस्तों हिनखे लालकाने शहर में शहीद कयो वियो। ही दोस्तनि सां गॾु होटल ते वेही चांहि पी रहियो हो त हुते PPMN जे भाव कारे इल्ज़ाम हेठि हिनखे क़त्ल कयो। दोस्तों हिन जा कलाम तमाम घणा दर्द भरिया हूंदा हुआ। हिन जो आवाज़ भी तमाम मिठड़ो ऐं प्यारो हूंदो हो। दोस्तों हिन जी शादी जी तारीख़ भी ॿधी वई हुई, पर हिन जी ज़िंदगी जा ॾींहं अची पूरा थिया हुआ। तंहिं करे संदसि मंगेतर भी ईअं रहिजी वई। हिन जे विछोड़े जो ॿुधी मंगेतर ऐं अमर खे भी बेहोशी जा दौरा थियण लॻा, बेहोश थियण लॻियूं। दोस्तों नौजवान फनकार मुरीद अब्बास जे विछोड़े पूरी सिंध के सोगवार करे छॾियो। जॾहिं मुरीद अब्बास जी मौत जी ख़बर पई त पूरी सिंध में सोग थी वियो। अखियुनि में माण्हुनि जे अखियुनि में पाणी बीह न पियो सघे, जेके हिन जा चाहींदड़ हुआ। दोस्तों हिन तमाम घणा कलाम बेहतरीन गाया। हिन जो तमाम घणो मशहूर कलम आहे सुबह सोना सुभाणे जी कावेश अखबार पढ़जा। दोस्तों वाकई हिन जी मौत जी ख़बर भी कावेश अखबार में ही आई। उनखां अलावा हिन 9 एल्बम कढिया, पर 9 एल्बम अवाम खे तमाम घणी मोट ॾिनी। हुन जा कलाम तमाम बेहतरीन ऐं निराले अंदाज़ सां ॻाईंदो हो। और दोस्तों हुन नौजवान फनकार खे लालकाने शहर में ही क़त्ल कयो वियो, शहीद कयो वियो। दोस्तों कातिल पंहिंजो इल्ज़ाम ॾेई ॿुधायो त मूं कारे इल्ज़ाम हेठि हिनखे क़त्ल कयो आहे। मुरीद अब्बास हाणे असांजे दिलनि में ई आहे। हीअ बि केस्टनि जी दुनिया जो तमामु बहितरीनु फनकार हूंदो हो। हिनखे बि तमामु घणो ॿुधियो वेंदो हो, तमामु घणी मोट मिलंदी हुयसि। दोस्तों उम्मीद त हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे लाइक करे, सब्सक्राइब करे ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। मां आहियां तव्हांजो भाउ नेक मोहम्मद। तव्हां ॾिसी रहिया सिंधी म्यूज़िक स्टेशन ज़िंदगी रही त अॻी वीडियो में गॾु।